केर चवंदो मूंखे पुट थोड़ी थुक दी कुतिया बच्चा मुड़ंदो न हाँ 3 चक्कर तो अखियूं कढियूं अथव पुट मूंखे हिकिड़ो नालो न छा विसरी वियो अणसुध अयूब न मुंहिंजो पंहिंजो पुट यार खिलो था तव्हां मज़ाक न सम्झो मुंहिंजो पंहिंजो पुट मुंहिंजे पुट जो नालो आहे खंप खे ॾिठो आहे यार खंप सभु ॾिसंदा हो तव्हां चुप चुप वेठा मुंहिंजो पुट हुन मूंखे एॾो परेशान कयो आहे मूंखे ख़बर आहे जेॾी महिल तेॾी महिल घर में अचां थो न मुआरी रंडा न मुआरो पुट आहे इहा फज़ीलत आहे छा मां साल ॿ साल घर खां हलियो थो वञा पोयां मुआरो पुट बि घुमां वरी माई बि घुमां अॼु ॿिन्ही जा हिसाब किताब आहे या छोरो रहंदो घर में या नहीं मां रहंदी घर में इहो कोन कटरायो भैया छोरा गुज़ार तूं न ॾे चिटो चई ॾे पीउ खे दादलो पुट ई मुंहिंजो जी बाबा रणपति पोइ छा मसलो मुंहिंजो पुट काॾे वियो तुम्हारो पुट अयूब ॾे वियो हो माना अयूब सां दोस्ती न छॾी अथई उन सां दोस्ती खे थियो असांजे घर जो ईंदो आहे मोचड़ा हणंदो मैं बहाने माण्हू खे घर में थो वञे तोखे गैरत नथी अचे गैरत अचे पई वञे पई बीहे छो न बीहे ने करे कान पई चयोमांसि बीही छो न चई पढ़े में कान त तोले कीअं जा घणी गील न कंदो कर मूंसां मां तुंहिंजो पीउ आहियां ओके इडियट यू नॉनसेंस ना सुन तू कान ॾे चयो मैं छोरा 2 दर्जा पढ़ त माण्हू जी तोखे ख़बर पए दुनियादारी तू त वॾो पढ़ियल आहीं छो मां वॾो पढ़ियल आहियां मां मैट्रिक ये टिटक छा आहे मैट्रिक माना 10 टिटक माना 13 तू वधे मां वधे हाँ यार इन गाल में मुखे मारे दो वनी बाकी जा गील न कर काडे में इतरो टाइम किथे ओ मैं उ सब दिया से हां बाकी गडे आयूब का जगह वती सी ना उहा छोड़ाए भाई केने छोड़ाए भाई ए ब्याह पजारे बैठा सी लोदी बने उने पाड़े मुके खबर कान आयूब भाई गडे एड़ी आ आयूब जाई टोटल परिहार जा दर के खुलेला बाबा जेको आयूब भाई करे हाशर कयो तनी अरे पो छोरा उनन के झलिया न पजा गडे बधना हु छो बधने असई गडे दो ओने छोदी वने हां ये गाल है असई गडे दो ओने छोदी दे पो बाकी गडे के तलाक बच्चे ते तलाक कदी सना घणी गील न कर मां एकड़ी तरकीब सोची आ छा जी दिस मु केडा मानु जा भत खादा हां की कथा जडे कार्ड खपम त 3 मण थिया वाह पूरा हाने मां भी सोचो आ त मानुन का प्लान कया पो खड़ बंदूक धर दे भी मां छा के अरे बंदूक के कम ना है आई बाकी छा जो मां कार्ड दीनो मान हु इंदा मन लिखरेंदा मुजो प्लान पूरो हरु भरु कार्ड दी बजा हां ना मां शादी तो करे है ना कह जी ये जो मुजो खटे पाव बीठो है ले मां तो के शादी छो शादी न करे ना बा माई मारन जोई तोखे के बुधायो आयूब जो रोज मार खाई दो अरे वो उन जो पांचो मसलो आ न मारी छो मां के जगह टुकड़े मां ये में मोजरा खाते अरे यो इन जो प्यार आ मुझे ला खोरा मां न कर सकता सीधी शादी तो करी पड़ी न तो कह छो तू जो पी पका दो कह झलियो थी वनी कर अरे मुझी शादी थे ना कैसा मारे सा कटे कई तू जावल कौन होए फुबटी मना सब्र किया मां दा जान असल में ये कौन हो पुटा तू जने 3 महीने जो है तो तुझी मां मरी वई मुझी चला तो पूरा 7 महीना मु तो के पांची थनी देता थियो ये दे हो फीटर जो फीटर ओ यो फीटर हां डबियारो खीर तो की शादी करनी पंदी ना बाबा मां को तो गया मुके भत करनो आ पोनी करना घोट हा कर भत कर तो के भत करनो हां मुके भत करनो आ बिसरा जाए शाबाश मुजो पुट हीर लाइन ते आयो ये ही है बस मुझे तोर करा एडा नहीं चप्पा टू हणे हीर बियो चक्कर तोर करई त मैं छा बचंदई हां जाव का ना पैसा इंसान मारू मारे बाबा शैतान पिया सा सिपान तो लड़ाई मारू मारू चाचा मारू भले मारन
भले मारन उन जो हक यो तू हक सड़ी बाहर बैठी ना शादी कर घर में बैठो होंदे ना माई मारे दे शादी न कर दे न तो क्या लाग दिया या भला जो पी करा तू शादी न कर तो वनी के करने के झलो भैया शादी कर ना शादी कर ये सब सुबाल काई न तो क्या जा चुप कर काकू जा कोरा चुप कर कौरो नो ये थप्पे पे होनी اسمع هل شيء ثينه هل مجال هل شادي कर शादी कर मायू को शादी कर मायू शादी ला परेशान तो शादी तो कर ना मां को ना तोरी मां जी शादी थी ओ मां जी करा ना नहीं बा देख खबर तुझे पी भी नहीं गया जो मां शादी न करा कलाई में उतारो मु होराया सो अयूब के सदे दिन ये भागो दावत खायो पैसा कोन बने हिकड़ो यार हो अयूब सो भी कोन आयो किथे आ अरे एडे बैठो चिबड़ा दुनिया में औलाद खलकियो वियो या पी मां खलकियो वियो तो उन जी हिकिड़ी सोच हूंदी आहे त बाबा असांजे औलाद जी शादी थिए अलाए कहिड़ी मखलूक़ात असांजे घर में ख़बर ई न आहे मुंहिंजो पुटु पणिजी वियो कुंवार ॼाणे छोकिरो ॼाणे मां आज़ाद थी वियुमि हिते वेठो आहीं छा कयां वञ न कमरे में ना बाबे तू वञ इएं न आहे पुट ना बाबा हो मुंहिंजी नूंहं आहे तुंहिंजी घरवारी आहे तूं घर जो मालिक कोन आहीं मां आहियां पर हू न्याणी तुंहिंजे हक़ में निकाह में आई आहे तूं बि वञी छो माना इहा शइ अयूब ने विधी मूंखे लॻे थो केॾे जेको तो में झील कोन थोरे सां अयूब खे छो छा फिरो कयां न पर ई न्याणी न अची वञे पंहिंजे पीउ मां खे तव्हांजे बाबा जल्दी मारी कोन अचे थी अल्लाह मारे छॾी बा पर ई न्याणी पर अची मुंहिंजी बेइज़ती कराईंदे इहे बहाने खे टंग भञा छॾे इहे न चइबो आहे अमा न मां तोखे न हलाए अचे हलिया अमा हलिया मारे छॾी पोइ धक छो थो वञी ओ बाबा जल्दी से मारींदी न मारींदी अल्लाह कंदो थोरो मज़े सां ॻाल्हाइजां मज़े सां मां किथां ॻाल्हायां तूं कन्ना त मथे कईमांसि न मोह वारी हेॾा तोॾा ओ बाबा मारींदी अम्मा टेंशन न कर मां बीठो आहियां मारींदी चुप कर चाचा ये केड़ी फजीलत है 1 कलाक पूरो छो मां अंदर कमरे में बैठी है मुझे घोटी ते बाहर बैठो पवन घूम चटे पवन घूम फिर न तो क्या झलवाया मेरे बुद्धि मके पेने पी मां इने ला पहना दिनो तो तू बाहर बैठो हां सही प्यारी हो जा मुझे किसी में लगी हां मोतबरी हारे ना ओ बाबा मारी हला हलू पान अंदर हल घर हल तू हो सदा मैया मारी इन में हया शर्म नहीं करे जो कोने तो हुन में आ हुन कराया मुंह कराया शादी जा निकाह करे दो मुल्ले मुल्ले सामने ना कबूल के भी कयो कबूल तो के थे कयम तो छा के कबूल के भागे आयु बजा पता चल के पोगा हां कराई मां को ना हो बाबा चाचा बुधो मां मसलो छा है न मोरो पुट सफा है 0 मीटर अना कली का लथी हर ये करे हिन के दुबा में हथ जमान के चपाट होना सिधो कमरे में ओ बाबा ने मारी शाबाश हल आयु बाबा जा मुके
आयूब मुबारक जी दोस्त पण जी दा सदाई ता बिनी के सा शाख दे ढोसी हाने आऊं तो अरे बियो को जोड़ बोल पुट मुआरो पण जो गंजो पण जो दे वडी गाल आ मां जो खटे पाव पण वा अल्लाह माल का मती सीजन में आयूब पण जी खुश 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 टिटी ये नकर बोकी न फाटी पई हां सही जगह आयो भाई वो किया मुद्दा छोरा खिलन तो जी लगे तो खुश ही घणो शादी में वडो मजो आयो अना शादी न तो करी अब भी करा दे शादी हिकड़ी कबिया ना मुगे मी करा छोकरी खुशा सजी रात में कूलर पानी खुरा ना मैं सर करी दिसा सर और करी करे पुट के जो आया मुजो तो नहीं अम्मा अम्मा जी आयो बजोई मनायू पी करे से और इन दुआ ना मां के वतनी का जणे दुआ छोरा माने वरी केड़ी बोर्ड में लुड़ेला इन में ना है पर हुन बोर्ड में बोडला सही छोकरी का दे छोकरी अच्छा भाई पूछा कैसे खुशा माशाल्लाह आके पुट के जो आ चिरिया सही वाकी मोर तो टुले से होय होय वे कदर से तवा खुशे पान में मां तो खुशा पे आईने का पूछो यो खुशा राजी की राजी पेरा प्यार से समझाए मस गले पे पड़े हां पेरा प्यार से समझे पेरा प्यार से समझाए मस न समझो वरी समझाए मस न समझो पो छा के मस जको ता डाजे में हेड़ो सारो खुड़ी आरो सैंडल कोने नो पो तो ने साची धुलाई के मस मोचन दे राजी थे नहीं तो की राजी को मो राजी के आवाज ना ये पेरे वे समझाए बात हाय का समझे हां यो चक्कर समझाए मत तब माई जो को कुड़िया में निकरी ने ते चक्कर में भला पे बंद कयो माई को पानी समझियो सही सियाना चमदान तो मियां बीबी राजी तो क्या करेगा काजी काजी के छले क्या करेगा बड़ा बूढ़ा निकलो घर में निकल ये घर के जो मुझे पी जो तू जो पी केरा तू जे घड़ी गिड़ करदे माई से बाहर चलेंगे मैं ओके अम्मा मां हला दो केम शई जरूर तुझे मुके फोन न कजो वनी तो कोतो सुमन टाइम आ वनी न बो सुरा मुझो पुट थी देखा जा पैर दे हो जे गेर ते आ अचे मां वच अम्मा वनी के मां के जावा मां हाले दे कमरे में शाबाश हाले दे कमरे में हाले दे अम्मा हाले दे कमरे में ना धक्को दाने में तो कूलर पड़ेगा मैं भला ना धक्को दाने ओ बाबा हाल कमरे में भाई कमरे अब्बा अरे क्या बोल रहा है बाबा माई का है कुटी बचने में लिया हाल कमरे में पूजा की बारी अम्मा ए कैसे ले आया तो अंदर का मुझे बाबा जल्दी में क्या हुआ अम्मा होने कराया हे वडवा तू नहीं खबर है जा बड़वा ना मुनी में मां वडो निको मारवे ए डांस मिठू मुझे जानी है ना आज आयो बाकी सरका आयो बाकी आई मैं बात में सरकार पे रहो तू अच्छे आयो भाई केड़ो दोस्त है हां मैदान छड़े दो ने मिठा ओ मिठा हलिया हे दिया खट मिठड़ा हे दिया सुनो इने हे हां मिठा की डाल गई लगी भैया अरे मां मुखे जो ताला पानी भरे जा ई मुखे पानी का भरे जो हां वही है ना बाबा पानी में थोड़ी बर्फ हो जा छोकरी बड़ी छिदिया शाबाश पैर दे बस अरे बुद्ध पिड़े के सुरल छा भेजे मां कुछ कोन चाहे मां
हाणे हकीकत ॿुधा सैंडल सां राज़ी थिए न तो राज़ी कयो मूं राज़ी कयो छा सां राज़ी कयो सैंडल सां न चेपल सो क्यों केॾो वेई पर मां थोरो हल भला मिठू मुंहिंजा बस भला वरी छा थो करियो आयु बा आई छा करी ॿई असां गॾु रहंदा आहियूं अयूब तोयां गॾु नाहे अयूब इज़त वारो माण्हू आहे ओॾे ॾिस कीअं सुकून सां वेठो आहे इज़त मूं वांगे सॼे ॻोठ में पिनंदो आहे इज़त वारो मूंखे ॾे अब गानो लगा